जेकॾहिं चाहे थो त मां अॻिले जी चङाई कई आहे त मूंखे चङाई सां बदिलो मिले, टे कम पाण वटि रख, रब जी ज़ात जो कसम डबल ते चङाई वापसि न मिले, मुंहिंजो सर कलम कर, नालो ते शेख ज़ुबैर, जवान जी औलाद। हेॾे तवजो ॾे, हेॾे तवजो ॾे। नंबर 1 ते जे इंसान जी चङाई कयो त उन सां सफ़ा मिलणु घटि कयो, न जे बराबरि। नंबर 2, जंहिंजी चङाई कयो त उन जी चङाई हिन हुन सां कॾहिं बि ॻाल्हि न कजांइ, छो त अॼु माण्हुनि में फाट खाइण में देरि न थींदी आहे। हिते उते वञी तव्हांजी उहा हक़ीक़त ज़ाहिर करण जे लाइ अॻिले खां ज़रूरु पुछंदा आहिनि त हा वाक़ई तोसां हिन चङाई कई आहे छा, पाण खे ख़ामोश रखो। नंबर 3, जेकॾहिं जंहिं इंसान जी चङाई कई अथई उहो तोखे पंहिंजा रवैया ख़राबु ॾेखारे न, त उन जे आॾो चहिरे ते मुस्कुराहट रखजांइ, इनखे मुंहं ते कॾहिं बि न चइजांइ त मां तोसां केॾियूं भलायूं कयूं। यादि रखजांइ, जेकॾहिं मुंहं ते चईसि न सभु भलायूं, छो न हज़ारे करोड़नि जी तादाद में तूं उन सां चङायूं ऐं भलायूं कयूं हुजनि, इहे सभु पाणी में अथई, किने पाणी में। जेकॾहिं चङायूं कयो था माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ या पाण खे वणाइण जे लाइ, इहा चङाई न आहे, इहा बेहयाई आहे। यादि रखो इंसानो, तव्हां बि हिकिड़ा गुलाब जा गुल आहियो, पंहिंजो पाण खे ज़हनी मरीज़ बणाईंदा आहियो। अॻिलनि जे रवैयनि जे करे तव्हां ग़लतियूं करे वेंदा आहियो, पंहिंजी ग़लतियुनि खे तस्लीम न कंदा आहियो। तव्हां ग़लतियूं करे वेंदा आहियो पर पंहिंजी ग़लतियूं तस्लीम न कंदा आहियो। काफ़ी इंसान मां अहिड़ा बि ॾिठा आहिनि जेके अॻिलनि जी चङायूं करे पोइ 5 माण्हुनि में ज़रूरु फाट खाईंदा आहिनि। इहा फाट छाजे लाइ खाईंदा आहिनि? पाण खे वणाइण जे लाइ। इहा उनजी चङाई न थी, इहा उनजी भलाई न थी, इहा सभु किने पाणी, नाली वारे पाणी में हली वई। यादि रखो इंसान, जीअण जा रस्ता ॻोल्हियो, जीअण जा, त कहिड़े तरीक़े असांखे जीअणो आहे, कहिड़े तरीक़े असांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे। बाक़ी अॻिलनि जे रवैयनि जे करे, थोरी थोरी ॻाल्हियुनि जे करे पंहिंजी ग़लती बि पंहिंजे गिरेबान मां बि पकड़ियो, ख़ुदा जो कसम ज़िंदगी सुठी गुज़रंदव। काफ़ियुनि जा वरी मैसेज हूंदा आहिनि त असांजे नाले ते, बाबा नाले जे लाइ न मरो, नाले जे लाइ न मरो। जेकॾहिं नाले जो एॾो शौक़ु अथव त कम अहिड़ा कयो पाण ई नालो ठहंदव, नाले जे लाइ न मरो। मां को शाइर न आहियां जो मां कंहिंजे नाला खणंदो वतां या मां नाले ते वीडियो ठाहींदो वतां। हे तव्हांखे ज़िंदगी में हलण जा रस्ता थो ॾियां त कहिड़े तरीक़े हलजनि। इहे नालनि जा कम शाइर कंदा आहिनि, मुंहिंजा भाउ, मां शाइर न आहियां। अलाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखे, तव्हांजी बि रब इज़त रखी आहे। पंहिंजी इज़त जो ख़्यालु कयो, इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो। ज़िंदगी कहिड़े तरीक़े गुज़ारणी आहे, मुंहिंजा इहे ई तव्हां वटि लेक्चर पहुचंदा आहिनि, इन ई तरीक़े सां कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारणी। अॻिलनि जा चहिरा तव्हांखे ज़ाहिर करे ॾींदो आहियां, त इन जो इहो मक़सदु न आहे त मां उन में बि तुंहिंजो नालो खणां। नालो खणंदो मां, उहो अॻिलो इंसानु अञा तोखे पादर हणंदई, अहिड़ा पादर हणंदई जो ॻोल्हे ॻोल्हे मारींदई। हे त खणी लेक्चरनि जे ज़रिए ते उन्हनि जा पोश तव्हांजे आॾो लाहियां थो। अलाह जो कसम, नाले जे लाइ शौक़ीन आहे ॻाल्हि बि न। असांजा लफ़्ज़ न दिलि ते तीर, जिन खे तीर लॻंदा आहिनि त ॾिसंदा न आहियो। अलाए केतिरियूं हज़ारे सोचूं ग़लति पंहिंजे दिमाग़ में विझंदा आहिनि असां शेख ज़ुबैर जे लाइ। बहरहाल मुंहिंजो हक़ ऐं सच जो पैगाम हूंदो आहे, जेके अहिड़नि ग़लति रवैयनि में, ग़लति हरकतुनि में आहिनि, त उन्हनि खे बि मां हिदन सिरातल मुस्तक़ीम रस्ते ते थो आणणु चाहियां। जेकॾहिं अमल कंदा त फ़ाइदो वठंदा, जेकॾहिं इन अमल खे छॾे ॾींदा त उहा अॻिते हली धोखो खाईंदा। असां जूं ॻाल्हियूं न तव्हांखे अॻिते वारी मुसीबत खां रोकण जूं। मुंहिंजी ॻाल्हि का हिन हुन खे उछल वारी न आहे ॻाल्हि, हीअ हिन हुन जी उछल वारी ॻाल्हि। उन में माण्हू पैसा वठंदा आहिनि, मां पैसनि वठण वारो बि न आहियां, मां हक़ ऐं सच ॿुधाइण वारो आहियां। मां तव्हांखे ज़ाहिर थो करे ॾियां त इहा ज़िंदगी कीअं गुज़ारिजे। बहरहाल क़दम उहो खणो जेको तव्हांखे मंज़िलियूं ॾेखारे, उहे क़दम न खणिजो तव्हां पंहिंजे पोयां मुनाफ़िक़ ऐं दुश्मन वधायो। मुनाफ़िक़ बि लाज़िम आहे, पर अहिड़ा रवैया रखंदो हुजे मुनाफ़िक़ वधाईंदो वञे, सभ जो मुनाफ़िक़ हुजे नी, त सॼण केरु अथई? सॼण बि ज़रूरी आहे, सॼण जे लाइ बि कुझु पाण खे बणाइणो आहे। यादि रखो इंसान, ज़िंदगी ख़ूबसूरत आहे, हसीन आहे, उन ज़िंदगी खे पाण तबाह ऐं बर्बादु न कयो। हा, जेकॾहिं तोखे ज़िंदगी में मज़ो नथो अचे, बेचैनी बेचैन आहे, हर वक़्तु तोखे परेशानी परेशानी आहे, त पाण मां ऐब ॻोल्ह। कहिड़ा ऐब अथई? जेके ऐब ॻोल्हींदे न त तकड़ि में उहे परेशानियूं, बेचैनियूं, इहे सभु ख़तमु थी वेंदई। रब पाक इंसान जे मथां इहे तकलीफ़ूं छो नाज़िल कंदो आहे? उनखे सबक़ु ॾींदो आहे त पंहिंजा रवैया पेर सिधा कर। तूं वरी रवैयनि पेरनि खे सिधो करण जे लाइ अॻिलनि खे ग़लति ॾिसंदो आहे। पंहिंजो गिरेबान ॾिस बच्चा, पंहिंजो गिरेबान हुते, गिरेबान खोल। कहिड़ी आराम पाई आहे तुंहिंजे अंदर में? कहिड़ी सोचूं रखी वेठो आहे? कहिड़ा दिमाग़ में ख़्यालु रखी वेठो आहे? कंहिंजे लाइ बुरो सोचे वेठो आहे? सभु इहे पंहिंजे दिमाग़ मां रीस्टोर करे छॾ, रिफ्रेश दिमाग़ खे फ्रेश कर।
ये सभु तुंहिंजे मथां जेकॾहिं इहे वक़्त न वञनि ॾुखिया जेके बि हलनि था महिल अलाह जो कसम मूंखे त बाद में तूं सलाम कंदे। बाक़ी इन हालातनि में इन्हनि मोड़नि ते अॻिलनि खे फोकस न ॾे। अॻिला जेकॾहिं अॻिलनि ते फोकस ॾींदे उहे तोखे ग़लति नज़र ईंदा, भला बि हूंदा ग़लति नज़र ईंदा, उन्हनि जी चङाई बि थियल हूंदी पर चङाई तोखे नज़र न ईंदियूं। इन वक़्त में पंहिंजी ग़लतियूं कढे इंसान, अल्लाह पाक इंसान जे मथां अज़ाब लाहींदो आहे, ॾुखनि ऐं तकलीफ़नि ऐं परेशानी जो लाहींदो आहे। रब क़ुर में थो चवे जेको मुंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िलाफ़ वर्दी कंदो जा मुंहिंजे हुकुम खे नज़र अंदाज़ कंदो, मां उनजे मथां ॾुखनि ऐं तकलीफ़नि जो अज़ाब नाज़िल कंदुमि। जेकॾहिं ॾुखनि ऐं तकलीफ़नि में त फोकस ॾे। जी शादीशुदा आहे त हम बिस्तरी कहिड़े तरीक़े थो करे, शरीयत खां ॿाहिरि त नथो करे हम बिस्तरी। हर शइ में पंहिंजो फोकस रखो, हर शइ में शरीयत खां ॿाहिरि जेको पेर कढंदे तोखे उनजो अज़ाब मिलंदो। अलाह उनजे लाइ तोखे अज़ाब न ॾींदो आहे त तूं बसि मुंहिंजो मोमिन आहे। मोमिन खे जेको अज़ाब मिलंदो आहे उन्हनि खे वरी उहो सबर बि मिलंदो आहे। मोमिन जो अज़ाब अहिड़ी जेके तव्हां हिन महिल बेचैनी जी हालत में उहो उन खां वधीक हूंदो आहे, पर उन्हनि खे रब पाक जेको सबर अता कंदो आहे त सुभान अल्लाह या रब्बी, रब जा लख ऐं करोड़ एहसाननि। हम बिस्तरी में बि शरीयत इस्तेमालु कयो, शरीयत खां ॿाहिरि निकिरंदो त ॾुखनि ऐं तकलीफ़नि ऐं परेशानियुनि जा बि तव्हांखे अज़ाब ॾिसणा पवंदा। हक़ आहे शरीयत में, हक़ आहे निकाह वारी औरत सां जेका तुंहिंजी घर वारी आहे उन सां बि सुहिणे तरीक़े शरीयत सां, शरीयत में शरीयत खां ॿाहिरि निकिरन हेॾे न होॾे। पंहिंजी मिल्कियत आहे, पंहिंजी मिल्कियत जे लाइ बि उसूल अथई, उहे बि ॻोल्ह। यादि रखो हे इंसानो, कॾहिं तव्हां परेशान तकलीफ़ में न ईंदो। बे औलाद आहे, छाजे लाइ बे औलाद आहे? अलाह तोखे औलाद ॾींदो, जेकॾहिं पोइ ते अञा थोरो पाण खे हेठि मथे या अंदर में ज़ंग अथई, ॿारो रंग अथई त इहे पाण खे बि साफ़ु कर। अलाह जे इंसान खे थोरी ब्रेक ॾींदो आहे त वरी उनखे सम्झण जा रस्ता बि ॾींदो आहे। पर तव्हां हिन हुन सां मिलो था, हिन हुन सां वेहो था, हिते हुते जख, हुते ड्राड़, हुते मन ॾिसो न, पाण ॾे तव्हां फोकस ई नथा ॾियो त असां कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारी। सुहिणे तरीक़े सां ज़िंदगी गुज़ार, शरीयत खां ॿाहिरि न निकर। अलाह पाक बीहारींदो बि अथई, स्टॉप बि कंदो अथई, खट ते विहारींदो बि अथई, हिकु हंधि बेड ते बि सुम्हारींदो अथई। अलाह जे बोझ में हथ विझण वारो यादि रखो, रब ज़ुल जलाल वल इकराम जॾहिं चए थो न त मां गफ़ूर रहीम बि आहियां, त जॾहिं न मां वाहिदुल कहर ते आहियां, मां ॾींहुं क़यामत ताईं न बशकींदोमांइ। रब जा क़ुर में 99 नाला, 99 नालनि में हिकु नालो वाहिदुल कहर बि अथई, यादि रखजांइ। इहो वाहिदुल कहर रब नालो रखियो तोखे ॾेखारण जे लाइ त मां जॾहिं इन कहर वारे नाले ते आयुमि त ज़िंदगी भर न बशकींदोमांइ।